हो त कजा न हिसाब आऊं त ॾोही आहियां, हो त कजा न हिसाब आऊं त ॾोही आहियां। मेरे संधे मन नाही को सवाब, जानब कहिड़ो जवाब ॾींदसि हर हिक ॾोह जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां जो पंहिंजो तामीर हुसैन। कीअं आहियो अवां सभु? उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं अलाह पाक जे अमान में हूंदव। अॼु जो असांजी वीडियो सन शहर जे बारे में थियण वारो आहे। उमेद आहे तव्हां सॼनि खे वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो, त वीडियो खे ज़रूरु लाइक करियो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। ही सिंध जो तारीख़ी शहर सिंधु दरिया जे कप ते वाक़िअ आहे। इंडस हाईवे सां लिंक रोड ज़रिए ॻंढियलु आहे, जेको 2 किलोमीटरनि जे लॻभॻि आहे। तक़रीबन साॻिए फ़ासिले ते हिन शहर जी रेलवे स्टेशन पिणु वाक़िअ आहे। हिन शहर जी तारीख़ी अहमियत उन करे बि आहे त हिते नंढे खंड जी ॿी ख़िलाफ़त बचायो कॉन्फ्रेंस मुनक़िद थी हुई, जंहिंमें हिंदुस्तान जे सियासी ऐं मज़हबी जमायत जी चोटीअ वारी क़ियादत शिरकत कई। सिंध जो मशहूरु सियासतदान लेखक मोरख साईं GM सैद हिन शहर में पैदा थियो ऐं संदसि क़बर बि उते ई वाक़िअ आहे, जंहिंजो पोटो सैद जलाल महमूद शाह सिंध यूनाइटेड पार्टीअ जो सरबराह आहे। हिन शहर जे ॾखण ओभर में 34 किलोमीटरनि ते जे फ़ासिले ते रनीकोट जी दीवार वाक़िअ आहे, जेका दीवार चीन खां पोइ दुनिया जी ॿी वॾी दीवार आहे। हिन शहर जी आबादी लॻभॻि 15,000 आहे। ही त हुई हिन सन शहर जी मालूमात। हाणे ॻाल्हि कंदासीं हिन शहर जे तारीख़ जी। त हीउ शहर 9हीं सदी हिजरीअ धारे चङो मशहूरु रहियो, जो ॼाम खैरुद्दीन सुल्तान फ़िरोज़ शाह जे सिंध मां दिल्ली मोटी वञण ते हिन शहर ताईं पोयां वियो हो। हिन शहर जी विच तस्मीअ जी पूरी पक न आहे, लेकिन गुमान आहे त 10हीं सदीअ जी इब्तिदा में ॿधो वियो आहे, या त जीअं क़दीम तारीख़ मां मालूम थिए थो त सेवण जे ओरियां थोरे मुफ़ासिले ते हिकु शहर सीसम हो, जंहिंमें मोहम्मद बिन क़ासिम अची क़याम कयो हो। पोइ शायदि इहो नालो बदिलजी सन थी पियो हुजे। सेवण जे ओरियां को क़दीम ॿियो शहर कोन आहे, न को अहिड़ो फुटल शहर ॾिसिजे थो, ऐं सन जे आसपास पुराणनि निशाननि वग़ैरह मां मालूम थिए थो त क़दीम वक़्त में हीउ शहर वॾो हो। सन उन वक़्तु सिंध में चोथों नंबर दरियाई बंदरु शुमारु थींदो हो, पर उन शहर ऐं उन जे रेलवे स्टेशन विच में रस्ते जी सख़्तु ज़रूरत हुई, जंहिं करे मुश्किलात हूंदी हुई, ऐं पके रस्ते जी सख़्तु ज़रूरत हुई, जंहिं करे तेलके जे लोकल बोर्ड उन रस्ते खे पको करायो। उन प्रोजेक्ट में डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड बि कई। उन रोड में अटकल 13,235 रुपया जी लॻत आई, जंहिंजो ठीको मियां मोहम्मद हाशिम खे हो, जेको हिकु तमामु आज़मूदगार माण्हू हो। त ठटे शहर वांगुरु सन शहर बि सिंध सां लाॻापियल आहे, ऐं इन जी मुख़्तसिर तारीख़ अवां सॼनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। त इंशाअल्लाह उमेद आहे त हीउ वीडियो अव्हां खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं हिकु अहिड़ी दिलचस्प ऐं हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।